गंबड़ जी गिम्स अस्पताल में मौजूद आहियूं। मां तव्हांखे ॿुधायां त गिम्स अस्पताल जी पीडियाटिक डिपार्टमेंट पारां जेका एनुअल पीडियाटिक कॉन्फ्रेंस आहे उहा हिते मुनक़िद कई वई आहे। हिन कॉन्फ्रेंस में जेके मुल्क जा नाले वारा जेके डॉक्टर आहिनि उन्हनि जेको आहे शिरकत कई आहे, लेक्चर ॾिना आहिनि। हिन तकरीब में मौजूदु जेके आयल माहिर डॉक्टर आहिनि उन सां गॾु जेके गिम्स अस्पताल जा जेके ॿिया माहिर सर्जन आहिनि असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त हिन कॉन्फ्रेंस कराइण जो मक़सदु ख़ासि असां यंग डॉक्टर्स जे लाइ जेका नॉलेज शेयर थी कनि सीनियर प्रोफेसर्स इन असां तक़रीबन सवाइ बलूचिस्तान जे बाक़ी सभिनी सूबनि खां आया आहिनि ऐं उहे पंहिंजो लेक्चर्स डिलीवर कंदा। नयूं जेके अपडेट्स आहिनि उहे हर बीमारी जे बारे में ॿुधाईंदा त जीअं नौजवाननि खे ख़बर पए त उन ते वरी अमल दरामद करे सघनि। ऐं जॾहिं उहे नौजवान डॉक्टर अमल दरामद कंदा त वरी मरीज़नि ॾे ट्रांसफर कंदा। सो इहा आहे शेयरिंग ऑफ नॉलेज ऐं ट्रांसफर ऑफ नॉलेज। जेका नई रिसर्च दुनिया में थिए थी पई उन बाबति असां पंहिंजे मेडिकल ऑफिसर्स खे, पोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट्स खे, हाउस ऑफिसर्स खे इहा नॉलेज शेयर कयूं जीअं उनजी जेका पुरानी नॉलेज आहे उहा नॉलेज अपडेट थिए ऐं पेशेंट खे मैनेजमेंट ऐं उन मरीज़नि खे जेको आहे उन्हनि जी केयर करण में उनखे हेल्प मिले। हिन कॉन्फ्रेंस जो जेको बुनियादी मक़सदु इहो आहे त ॿारनि में जेकी बीमारियूं पखिड़िजनि थियूं उनखे कीअं बचायो वञिजे ऐं कहिड़े क़िस्म जा उपाउ वरिता वञनि जंहिंमें का बीमारियुनि खां हिक ॿिए खां यानी मुंतकिल थियण खां बचाइजे। ऐं कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जीअं हर बीमारीअ जा पंहिंजा कुझु पॉलिसी ऐं अहिड़ा गाइडलाइन ठहंदा आहिनि जंहिं हर बीमारीअ खे उन तहत उनजो इलाजु कजे। ऐं जेके बि पहिरियां जेके पूरी दुनिया में जेके तजुर्बा थी चुका आहिनि या जेके रिसर्चिस अची चुका आहिनि उन जे मुताबिक़ उन्हनि बीमारियुनि जो इलाजु कीअं शुरू कजे। असांजो जेको कॉन्फ्रेंस आहे हीअ चौथी जेकी पीडियाटिक कॉन्फ्रेंस नेशनल लेवल ते आहे उनजो मक़सदु इहो ई आहे त असां उन्हनि शयुनि खे कीअं पंहिंजे मुआशरे में जेको आहे अंदरि दाख़िल करे। कॉन्फ्रेंस का बि जेके मेडिकल सब्जेक्ट थिए थी तिबी ते त उहा या ॿारनि जी जेके जी विच हीअ ॿारनि जे सिलसिले में आहे उनमें मकाला पढ़ा वञनि था जेके माण्हुनि खे जेके ॼातल सुञातल तरीक़ा आहिनि इलाज करण जा उन्हनि जो उन जा नतीजा ऐं उन्हनि में का बहितरी आई आहे त उहो बहितरी ॿुधाइण लाइ हिक ॿिए सां विरचाइण सां ताकी उहो माण्हू ख़बर पए त छा बहितर तरीक़ो आहे अॻियां इन साॻिए मसइलनि जो इलाजु करण जो। दुनिया में छा पियो थिए उनजी भेटा थींदी आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके बीमारियूं आहिनि असां वटि जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि जेके अंडर डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उन्हनि में माना बीमारियुनि जो रशो कीअं आहे, उन ते तहक़ीक़ कीअं थी थिए, उन ते कम जो तरीक़ेकार कीअं हुजे। अॼोकी कॉन्फ्रेंस में हिन महिल ताईं जेके स्पीकर्स ॻाल्हायो आहे पाकिस्तान जा तमामु वॾा नामियारा जेके पीडियाट्रिशियन्स आहिनि, ॿारनि जा माहिर डॉक्टर इक़बाल मेमण जहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके उस्ताद जा उस्ताद आहिनि। मतिलबु इन जे करे इहा लाभायती आहे त अॼु मिसाल हिकिड़े स्पीकर ब्रेस्ट फीडिंग ते ॻाल्हायो त माउ जे खीर जी अहमियत पियारण जी केतिरी आहे। जेको तव्हां डॿे वारो खीर थिया पियारियो त उन हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो जेकॾहिं ॿार कंहिंखे बाबा इहो चवणो आहे त तूं कंहिं माउ जो हक़ीक़ी पुटु आहे त उनखे जेको आहे माना ॿार खे खीर पियारियो। ईअं साह खण जेके एलर्जीज़ आहिनि असां वटि मुख़्तलिफ़ थियनि थियूं, दम जी बीमारियूं थियनि थियूं पियूं, साह जी तकलीफ़ जी बीमारियूं थियूं थियनि पियूं। कैमरामैन साबिर मेमण सां गॾु मुमताज़ मेमण, धरती टीवी न्यूज़